घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी साईं घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी असल में चवंदा आहिनि त ज़बान चंब जी कंहिं न कम जी मुंहिंजो इहो मतिलबु न हो मुंहिंजो मक़सदु आहे त मिर्चू खे परणायो ओ इहो थी माज़ूर कोटा खे मोड़ था बदिराइनि और था ॾिठराइनि हा हा बाबा हिन जी शादी करायो त छुटे जान जग जी चाचे ख़बर जो पुटराई या हकीम जो प्यार तो करी या दवा जो वजन तो समझाए ओ बतल सच पुछे न त अॼु सफ़ा कोए थी कोए दिल थी चवे त टकरू हणी तोखे पंहिंजो बणाए छॾियां जे जानू ॿाहिरि आहे न त ठीकु आहे जे घर में अचे थो त धयाणी वठी ॾियो धयाणी वठी ॾियो आ पुट आ पुट आ ओयो सही वरिया लाइ कंहिंजो जानवर छिकियो थो चई पियो पुट वरी छा कयो थो अचे हलिया कूर हलिया पपुरीअ खे तकलीफ़ न ॾे मां चपा पूरी बाश लॻो पियो मोला न मुदे अत दी ताए न पींदे बाती ते बंद हुदे हां ईअं न चओ अंग बि मूंखे तो जेतिरी प्यारी अथई तूं नाराज़ न थी तूं भली चाह ठाहे आ भला घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी बेचारा लगे तो लदो ने भागो ने ड्रमो कोलो उठो जो नेराने सेठे लधो बा पंहिंजे घर सुम्हंदो आहे कहिड़ो मुंहिंजे घर सुम्हंदो आहे तकड़ में मुझे यो मतलब ना है मोगा गाल तो के असली काटे में था पो नेराने सेठ यो चढ़ाक दी पियो आ जेको पुछणो थी मुखा पुछ असांखे पंहिंजी ख़बर कोन्हे त लधे खे किथां ॻोल्हियूं तकड़ में आयो तो चोरीअ जो चंद्र लदा ये टाइम आ तुझे खीर खानी चलो जो सेठ मैं धापी जी वई वरे वछ छड़ाए वनी वारो कयो मैं के गांव मले दिनो में उन खीर नो तने आयो या बियो पंध भी संभाल होटल केतरो परे खोलियो थई हां ये तो कया तुझे घर जे आगुर ते होटल तो खोलिया नेराने अबा उते होटल न खोल जाए न त ये लधो असांखो में यूं दवाई दो तकड़ में सेठ देर कोन कबी तुझे करे बा मेन के मेड़ में त कबी अबा पेरन में पटको लाए वजन त खीर ॾियण में देर न कन तकड़ में तू देर करे तो अचे तू आरु कसरू सेठ सामा तो कढई घबरायो न हाने असुर जी आज़ान खां अग में ता वट खीर पहुचंदो कुर्बान जी खुदा जा इंसान ॻाल्हाइण जो तरीक़ो अथई छोरा मां हकीम आहियां इहो इंसान छो चई कावर छो तो करी हकीम साहब इन कुर्बान मूं तो के इंसान चयो को हैवान थोड़े चयो अरे छॾे न कम खे हमाम दस्तो खणी जड़ियूं बूटियूं कुटे वठ त उन मां फरत वारियूं फकियूं ठाहियूं कुर्बान वञे मरीज़ अची वञे कुल्लू वशरब वालेकुम सलाम वियो हुकुम कयो कंहिंखे ख़त्म करणो आहे हकीम साहब मुझे पुट जी तबीयत सही न आहे उन जे इलाज लाइ आयो आहियां संतन जो सूर अथसि मादे जी बीमारी अथसि या का ॿी तकलीफ़ अथसि कुल्लू अशरबू हकीम साहब मुंहिंजे छोकिरे खे इलाही कड़ो मर्ज़ लॻो आहे स्कूल बि कोन पियो वञे उन जे इलाज लाइ आयो आहियां इहो कहिड़ो मर्ज़ तूं चुप कर रोज़ी ख़राब न कर
अहिड़ियूं जड़ी बूटियूं ॾींदासींसि जो छुटी वारे ॾींहुं बि स्कूल वेंदो क़ुर्बान। जी हकीम साहब सदको वञा। हिन जे छोकिरे जे लाइ निभाग टोड़ फकी ॾींसि ऐं 500 रुपया वठीसि। कुलू वशरबू। हकीम साहब किरी कहिड़ी करे? किरी ॿार न कंदो, किरी ॿार जो पीउ कंदो। सुबुह जो सवेरे स्कूल छॾे अचिजांसि ऐं रिसेस में छोकिरे जो ख़्यालु रखजांइ ऐं मोकल में वठी अचिजांसि। छोकिरे खे शफ़ा थी वेंदी। हकीम साहब वॾी महिरबानी। महिरबानी तो मुंहिंजे मौला जी आहे जो अहिड़ा मरीज़ मोकिले थो। क़ुर्बान वञा। कुल्लू अशरबू, कुल्लू अशरबू। मिर्चू ओ मिर्चू छू विचू किथे आ? विचू किथे आ? किथे आ विचू? वच्छू कोन चयम बोड़ा, मिर्चू चयम। केड़ा हाल तई? थाल थाल कोन खणी आयो आ। अरे गाह करण आई जे भत वठण आई। मरी वियस बोड़े मां लोह थी वियस। छा चई? कुछ कोन चयम मिर्चू, तोते तो मुंहिंजी दिल अची वई आहे। मूं ते खिल अची वई अथई। महबूब साईं मूंखे ॾिसी खिले, इन खां वॾी बि ख़ुशि नसीबी कहिड़ी आहे? मिर्चू तुंहिंजी इन अदा त मूंखे मस्तु कयो आहे। चाची खे चव त मुंहिंजी मोकल वठी वञे। छा चई? मिर्चू हिकिड़ो कलाम तो ॿुधा मूंखे। सलाम सवेर जो कयुमि तोखे सलाम। सलाम ने कलाम कलाम कलाम? हा ॿुधायां थो। असां चिकन जी उता कई अलॻि आ। अलाए छो असां ते थड़ियो पियो ही हुस्न जात आहियूं असुल खां पुॼारे। रहंदासीं नौकर असां उमिरि सारी। इश्क इबादत असुल खां बि अॻिवा। अलाए छो असां ते थड़ियो पियो ही जग आ। बस मुआ बस सॼो ॻोठ गॾु कंदे छा? लॻे थो वारो कलाम वणी वियो अथसि। ठीक है वरी सुभाणे ॿियो कलाम। साईं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त भींडे जो पीउ ऐं मां पाण में घटि यार हुयासीं त लंगोटी जा ठाड़ो बीच। पर हुनजो जेको पीउ आहे न उहो साईं महफ़िल जो मोर हुयो मोर। घटि मां बि कोन हुउमि पर हू मूंखां थोरो सवायो। छाजे करे जो टणा टुणी जंहिं महिल थींदी हुई न हू वरी घटि न कंदो। न कजो पको हिन जे करे। चाचा बाबो अञा ताईं तुंहिंजी ॻाल्हियूं कंदो आहे। भई मथे जा सूर आहिनि, हिन जो पीउ बि हालत कंदो आहे। हे बि वॾी गेल थो करे। अबा हाणे आई हा मोबाइल। कचारियुनि जो त सत्यानाश करे छॾी। हर को मोबाइल ते हलो। चाचा असां हाणे हलंदा आहियूं। अबा हाणे तव्हांजी मर्ज़ी। न त हाणे तओ तोखे तपियो पियो न त मानी विझण में कहिड़ी देर। चङो चाचा हाणे दुआ जी नज़र। चाचा गंज थी वियो, हाणे मोकिलाणी न आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह जी संगत जी मर्ज़ी। वियो हा त तओ में तपियो पियो मानी विझण में कहिड़ी देर। हां वया हलाया महिमान अचे खाधे पीते सवा हलियो वञे दिल्ली न मञींदी आहे। अस्सलाम वालेकुम बाबा। बस एतिरो खोड़ आहे बाबा। बाबा हे जेके उताकदा हमरा उथी आ ये केरा? बाबा ये असांजा महिमान आहे। ॿ अधे चानण जा छोकिरा ॿ वरी उन्हनि जा महिमान आहे। अब्बा बिहारी न असां बि कचहरी कयूं न। जानण वारा छोकिरा बहराड़ी जा उन्हनि सां जेके आयल महिमान हुया त उहे वरी कचारी मां बोर पिया थियनि। बोर पियो खपे न बाबा, लधे ॾे वञनि हा न, उहो पाॾो खपाए थो। आस हाणे ॾे मिर्चूअ खे मां थो चवां त महिमान कचारी मां बोर था थियनि। थो चए हा छा चई? कुझु कोन था चऊं ख़ुदा जा बंदा। धंधा? हा धंधा असुल कोन्हनि। सेठ सुरीलो होटल चए पियो धंधा ठप बंदि थी विया आहिनि। मां धंधा न चयोसीं ख़ुदा जा बंदा। छा चई? अरे लीमा हिन निभागे खे वठी वञो होटल ते गुम करेसि मुंहिंजी जान छॾाए हिते असां सां हालत कंदो। छा चई बाबा? कुझु बि कोन थो थिए बाबा, चुप करे वे। लीमा हिन खां अॻु जो हिते ही वॾो गहलाड़ो शुरू करे हिन निभागे खे वञी होटल ते विहार। ही वठो पैसा।
अरे हलो हाणे काए न मुंह वटि काए तोखे मां पीआरी तो हरू भरू असांजो थोरो गोड़ो अपने त कहिड़ो पिया हिन बाबू नाहे वञणो ॻोठ में ईअं छेलड़नि वांगुरु टपारींदी थी वते थो थे नई एलियूं दियल अमा दियल अथई पलायो धल अमा दोडे ते थुमारे ॾिनई लोली अमा ॿई मां पुट कम जा न आहिनि दाची हणे 10 तोॾो हणे 13 अमा तूं हिनखे मिंथ न करे जीअं मिंथ कंदीअसि न तीअं आकड़ो थींदो छॾीसे भली मस्त उठ वांगुरु भभकियूं ॾेई बस करे वेंदो अमा मोलू जो मुकारो करण वारो ॿियो केर बि न थई ही दाची थई घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी अतीना पोपली आया ददबदी थोतली आया पोपली ले तो तेल मालींदो भादन वालो मालींदो वॾी ख़ुशी अथई शादीअ जी तोखे बि केर न केर माणींदो तूं रुगो सब्र करे भागन भरी तुंहिंजो अहिड़े हंधि बिलो कंदी जो ये कलाम ॻाइणी विसरी वेंदई तो अमा एतली मुंह मां बेदाल थी आई था तो मां बेज़ार न आहियां थी पर इहो जेको तुंहिंजो कलाम आहे न इहो ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन पची पिया आहिनि अमा दे तॾहिं तोते मुंहिंजो इहो तलाम नथो वञे त थनी नथी दाया बत न मुंहिंजी मितली अमा पोपरी ख़ैर त आहे सुबुह सां सिंगार करणु शुरू कयो अथई अमा दयानी न्यापा मोतलिया आहिनि उन ॾे वेंदसि चतर ते नाहे वञणो ॻोठ में ईअं छेलड़नि वांगुरु टपारींदी थी वते थो थे नई एलियूं दियल अमा दियल अथई पलायो धल अमा दोडे ते थुमारे ॾिनई लोली अमा बस हाणे बस ये ॾुख वारा सेरा न चओ वञी चकर हणी अचो पर जल्दी मोट जाए मुंहिंजी मिथिली अमा मां मिंत में वियसि ऐं ॼान मोतियसि अतीना पोपली आया ददबदी थोतली आया मौला साईं मुंहिंजी बचड़ीअ खे पंहिंजी पनाह में रखजांइ ख़ैर सां पंहिंजे घर तड़वारी थिए त मुंहिंजे मथां न्याणी जो ॿार लही पवे हल पुनल तुंहिंजा नसीब सॼण अॼु कहिड़े सोचनि अची तव्हांखे वरायो आहे मां सा त पुनल तूं अची वएं नाराज़गी आहे त हलिया वञो पंहिंजनि सां कहिड़ी नाराज़गी पुनल हल पुनल तुंहिंजा नसीब मां साथ तुंहिंजे अॻे मुड़ुस जी औलाद घर में कोन्हे मां सा त पोपरी वई आहे भाॼई वसाई वारनि जे घर वकील तो सुबुह सवेर निकिरी वियो आहे घर मां इहो ॾाढो सुठो कंदो आहे सवेर निकिरी थो वञे मां साथ पुनल हिन महिल ई तोखे यादि कयमि ऐं तूं बि हिन महिल ई अची वई मां साथ मूंखे बि तुंहिंजी सिक ईअं छिकी आई जीअं मजबूर माण्हू ढोर खे रसो गीचे में विझी पीढ़ीअ ते काए वेंदो आहे पुनल तूं ढोर आहीं हल पुनल तुंहिंजा नसीब खिली पुनल जो खानो ख़राब करे थी छॾे कसम सां डंडो त खणी दे भाणे जूं टंकू बाहूं भनी खणी तो चास बाबा कावड़ छॾियो जेतिरी बि कावड़ कंदव न अदा कोन सुधरंदो ॿई मां पुट कम जा न आहिनि दाची हणे 10 तोॾो हणे 13 अमा तूं हिनखे मिंथ न करे जीअं मिंथ कंदीअसि न तीअं आकड़ो थींदो छॾीसे भली मस्त उठ वांगुरु भभकियूं ॾेई बस करे वेंदो अमा मोलू जो मुकारो करण वारो ॿियो केर बि न थई ही दाची थई थोरो बि ने तोॾे खे चओ न त रींकट छुरू उभरो सिज सूरन जो हिक ॿिए खे मथे में सूर विझी ॿियनि लाज़ार
सॼो ॾींहुं अम्मा जे मथे खे ज़ोर ॾियणा पवंदा। अचे मोलू माणे ऐं मोलू जी गर्दन ते ज़ोर ॾेई तुंहिंजी ॿिन्हिनि मां जान थो छॾायां। तुंहिंजे हिन किरोध जे करे ई त मुंहिंजो मोलू हिन घर जो मुंहुं ई नथो करे। इन ये छोरे खे पैर बि घर में पाण न ॾियां, पर तुआरी मां खे मिर्गी थी वञे जेसी ताईं पुट जी खुशबू न थी सिंगे होश में ई नथी अचे। बाबा तव्हां ॿई त ज़ोर आयो, तव्हांखे त अलाह सम्झाए, मूंखां ॻाल्हि ॻरी आहे। वञा थो अॼु ने छोरे जो ख़ैर न आहे। मुंहिंजे मोलूअ खे कुझु बि चई न सुठो कोन थींदो इहो मोलूअ जा पीउ। अम्मा कुझु कोन थो चए अदा खे, तुंहिंजो सिर न वञे। हू रुगो तुंहिंजो पुटु कोन्हे, बाबा खे बि अदा मिठो आहे। अम्मा मुंहिंजी दिलि धड़के थी मुंहिंजे बच्चे खे। अम्मा कुझु कोन चवंदसि, साह न वञई। असां मवालियुनि जो मखानो ई अलॻि वा, अलाए छो असां ते सॼो पियो ई जगवा। असां मवालियुनि जो मोलू ते मालियो अथई। मारियो कंहिं बि कोन्हे, गानो जो गायां। पुट अधी भागन भरी त ख़ुशि आहे न। हा मामी उहा बिल्कुलु ख़ुशि आहे। ऐं अम्मा सलाम ॾींदी। वालेकुम अस्सलाम। वालेकुम फुफाट जी मारोट। पोपरी ख़ुशि हुई? हा पोपरी सफ़ा ख़ुशि आहे। उहा बि तोखे सलाम ॾींदी। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। साईं में अदर हूंदो। हा बाबा ये अल्लाह वारनि जा आस्थान। मुर्शिद त मुरीदनि जे दिल जी धड़कन बि ॿुधी वठंदा आहिनि। मां साईं का जेका शइ घुरंदासीं उहा ॾींदो। ही सखी हादी अली मोहम्मद सरकार जी दरगाह आहे। ही दरवेश ख़ुदा जो सवालनि जा सवाल पूरा कंदो आहे। अबा कुझु ख़्यालु कर, साईं जे मज़ार तां गुल न खण। अम्मा साईं मूंखे मारींदो न पुट, साईं ख़ुदा जे दरबार मां तोखे सुठी सिहत ऐं कामिल ईमान अता करे। मिठड़े अल्लाह जा दरवेश मुंहिंजे बचड़े खे दुआ कर त उनखे सिहत मिले। हिन जे ख़ुशीअ में जेके रंडकूं आहिनि उहे दूर कर। आमीन। न भुल हाणे अचो त हलूं, देर थी थिए पई। मां दुआ घुरां पोइ त आमीन चओ। साईं मूंखे अधी दिहाड़ी ॾे, हिकिड़ी साइकिल ॾे, लीमो मारे तो उनखे हिदायत ॾे। आमीन सुम आमीन। बाबा हलूं, हाणे दिहाड़ी लस्सी वठण आई हूंदी, उनजो हली दीदार कया। हा हलो 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 अचो। मवालियुनि जो मखानो ई अलॻि वा, अलाए छो असां ते सॼो पियो ई जगवा। असां मवालियुनि जो। मोलू ते मालियो अथई। मारियो कंहिं बि कोन्हे, गानो जो गायां। इहो तेड़ो तुर्रा। इहो दई सुर मासी भेलवी। भेलवी दा पुत मुंदे भल में न बी बेवफा बदूला। असां मवालियुनि जी मोहबत सची हूंदी थई, बेवफा न आहियां। मुंहिंजी पोपरी मासी भागन भरीअ जी छोकिरी। बेवफा नाई त तांदे दिल तो नथो थी। पोपरी सम्झ ॻाल्हि खे, माण्हू असां मवालियुनि जे प्यार खे न सहंदा, इन्हीअ जे करे मां तोखां घटि मिलंदो आहियां। मां लोद तूल हनी तो तां मिलन थी अता बादी तूंदी तंदुन में तेलो पोलियो नितो आ तो तू तांदे दिल मु ता मिलन नथो थी। मां इन्हीअ जे करे नथो अचां
जो मतां मासी भागन भरीअ खे ख़बर पए ऐं असांजे भाग खे अहिड़ो भींज हणे जो असां जुदा थी वञूं। हाणे मां तुंहिंजी हित बि न ॿुधंदसि जेतॾहिं मिलन ईंदे त पोपली बि ईंदी न त आतलो पले तद। हाणे मिलन खे छॾ के प्यार जूं ॻाल्हियूं करे। मोलू मुंहिंजे लाइ तावती आयो आहीं? हींअर त मां पाण आयो आहियां, चई त बाबे ऐं अम्मा खे बि वठी अचां। इते न मुंहिंजे दिलि वती यतीन मुंहिंजी मोतल वतन। पोपरी हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु ईंदो, असां ॿई हिकु थी वेंदासीं। इत थी वेंदा थी इन जी माना छा आहे? इन जी माना जी मूंखे ख़बर कान्हे। मासी भागन भरी ॿुधाए सघई थी, अम्मा ॿुधाए सघई थी, बाबे खां मां पुछां पर बेइज़ती कंदो। मां थी ताबुल तां वञी पुतां थी त ॿ मां हिते तीअं थींदो आ। मरी वियासीं हिन चरी छोकिरीअ मां, अम्मा खां पुछी न वठे। मोलू तातो तो थी? कुझु बि न, कुझु बि न। तनो तनो मां ने अलाए थी अतीना पोपली आया ददबदी पोपली। पानी जो गिलास तो पियार हाज़ुर मजी जीजल अंबड़। सफ़ा पंहिंजे पीउ ते वियो आहे, उहो बि वेठे वेठे ॿिए खे कमु फासई पाण निकितो हलियो ईंदो। बा केरु? इहे ई हूंदई जिन खे यादि वेठी करे अधो मिर्चू अधो लीमो। वञी छोकिरी वञ, ॿाहिरि उस ते बीठा हूंदा, वञी दरवाज़ो खोली। केरा पफाट सिकिल थो अम्मा। अम्मा इहो ॿाहिरि छो बीठो आहे? वठी अचीस न, चरियो आहे छा? अच पफाट अच। हलो मारो हलो। मामी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सिकील था इहो तो ॿुधाए मूंखे, तू रोज रोज अची तो दर असांजो खड़काए छो? बा असांखे तुंहिंजा धारिया आहियूं छा? मामी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, घणो खड़काइण। पुट अधी भागन भरी त ख़ुशि आहे न? हा मामी उहा बिल्कुलु ख़ुशि आहे। ऐं अम्मा सलाम ॾींदी। वालेकुम अस्सलाम। वालेकुम पफाट। जी मारो। पोपरी ख़ुशि हुई? हा पोपरी सफ़ा ख़ुशि आहे। उहा बि तोखे सलाम ॾींदी ऐं मूंखे चई त दयाणीअ खे चइजांइ त चकर न थी हणे अचु नी। अबा अॼु थोरो कमकार सवायो आहे, दयाणी तव्हां ॾे सुभाणे ईंदी। ठीकु आहे मामी, जेका तव्हांजी मर्ज़ी। सिकील था पंहिंजी अमड़ खे चओ त तोखे लाड़काणे वठी वञे, वञी तुंहिंजो हुते इलाज कराए। छो मामी, छाजो इलाज कराए? बच्चा ॻाल्हाइण में ॾिस तोखे केतिरी तकलीफ़ थी थिए, सीढ़ीअ वांगुरु पियो थो झटका ॾी ॼण मच्छीअ जो कंडो फातो हुजे। मामी अल्लाह खैर कंदो। आमीन। छो मामी? घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। यको बुख ते वेही तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे, इन मां 2-3 गिरा ॾे न त घर ताईं चॿाड़ींदो वञा। मानी पूरी पचायम, अॻे ई थोड़ी आहे, हिन मां कढंदसि त बाबो चवंदो छोरी मानी खाईंदी आहियां छा? बीमारी वॾी आहे पर तूं थोरी दिलि वॾी कर। पूरा 8 हफ़्ता तुंहिंजो इलाज हलंदो, तुंहिंजी बीमारी दूर थी वेंदी। हकीम साहब, बाबा लाइ 8 हफ़्ता असां कोन अची सघंदासीं। असां मवाली कम वारा हूं, वांद काई त असुल आहे ई कान। कहिड़ो कारोबार कंदो आहीं? बाबा लाइ घोटाई ऐं छाणाईअ जो कारोबार आहे।
खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी साईं खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी ला